अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद अली ऐं अवां मुंहिंजो यूट्यूब चैनल ब्यूटीफुल पाकिस्तान 295 ॾिसी रहिया आहियो। दोस्तो, सिंध जो तमामु बहितरीनु भलोड़ शाइर जंहिंजो ज़िले घोटकी सां तालुक़ु आहे, तूफ़ानी नदीम जान सूमरो, असां उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। जेको उन्हनि तख़ल्लुस रखियो आहे तूफ़ानी, उहो तव्हांजी पंहिंजी चॉइस आहे या तव्हांजे दोस्तनि रखियो आहे? अचो साईं सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद अली ऐं अवां मुंहिंजो यूट्यूब चैनल ब्यूटीफुल पाकिस्तान 295 ॾिसी रहिया आहियो। नाज़रीन, असां अॼु मौजूदु आहियूं सिंध जो तमामु बहितरीनु भलोड़ शाइर जंहिंजो ज़िले घोटकी सां तालुक़ु आहे, तूफ़ानी नदीम जान सूमरो। उन सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त जेको तख़ल्लुस आहे तूफ़ानी, इहो तव्हांजी पंहिंजी चॉइस आहे या तव्हांजे दोस्तनि जी चॉइस आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नदीम जान कहिड़ा हाल आहिनि? ठीक ठाक, अल्लाह जो शुक्र आहे। तव्हां ॿुधायो, ठीकु आहियो बाबा? शुक्र आहे अल्लाह जो, ठीकु ठाक। यार, तव्हांजो जेको तख़ल्लुस आहे तूफ़ानी, उहो तव्हांजी पंहिंजी चॉइस आहे या कंहिं फ़नकार जी? जी जी बिल्कुलु, इहो मुंहिंजी कंहिं फ़नकार जी आहे। बा अख़्तर अली जो तमामु बहितरीनु सिंध जो भलोड़ जेको आहे फ़नकार आहे, उन मुंहिंजो रखियो हुयो तूफ़ानी नदीम सूमरो। त मूं पहिरियों नदीम सूमरे सां पहिरियों गीत ॻाराया हुया, पोइ तूफ़ानी मुंहिंजो हिकिड़ो गीत हुयो, केरु थो तोखे जानी धमकाए, सम्झ त उनजो ख़ैरु न आहे, ज़िंदा कोन छॾींदो सान, मां बि आहियां तूफ़ानी। इहो मुंहिंजो तख़ल्लुस पोइ बा अख़्तर अली रखियो। मूंखे इहो ॿुधायो त तक़रीबन हिन वक़्तु ताईं तव्हां केतिरा गीत ठाहे चुका आहियो? मां तक़रीबन 200 ते मुंहिंजा गीत हूंदा, तक़रीबन 200-250 हूंदा गीत। 200 जे क़रीब तव्हां गीत ठाहे चुका आहियो। कहिड़नि कहिड़नि फ़नकारनि खे तव्हां शाइरी ॾिनी आहे? ऐं सभ खां पहिरियों मूंखे इहो ॿुधायो त तव्हांजो उस्तादु केरु आहे? जी, उस्तादु त मुंहिंजो मरहूम आहे रहीम बख़्श सूमरो साहिबु, उहो मुंहिंजो उस्तादु आहे। कहिड़नि कहिड़नि फ़नकारनि खे तव्हां शाइरी ॾिनी आहे? जी, अख़्तियार अली दायो आहे, ऐं भाउ अकरम ओलाई आहे, शबाना कोयल आहे, ऐं तक़रीबन दिलशर समो साहिबु आहे, ऐं सिंध जो जेको आहे भलोड़ रागी असांजो घोटकी शहर जो लाल बख़्श ट्रगड़ आहे, इन्हनि मुंहिंजा गीत ॻाया। अदनान डेरी आहे, इन्हनि मुंहिंजा गीत ॻाया नी। उन्हनि जी तव्हां सिलेक्शन बि खई आहे? जी जी बिल्कुलु, भाउ अख़्तियार अली दायो जी खई आहे, भाउ शबाना कोयल जी खई आहे, ऐं शाबान चाचड़ा उनजी बि खई आहे, ऐं तक़रीबन फ़नकारनि जूं सिलेक्शनां खयूं हुयूं। शाइरी जो शौक़ु तव्हांखे कहिड़े सन में पैदा थियो? 2009 में मां त माना हिन फील्ड में जेको आहे आयो आहियां। 2009 में तव्हां हिन फील्ड में आहियो? 2009 खां वठी तव्हां शाइरी कंदा अचो था? जी जी बिल्कुलु, 2009 खां शुरूआत आहे, ऐं जेको आहे तक़रीबन हाणे सिलेक्शनां बि करे चुका आहियूं, गीत बि लिखी चुका आहियूं, ऐं माशाल्लाह सुपरहिट गीत बि विया आहिनि। हिकिड़े गीत लिखण ते केतिरो टाइम लॻंदो आहे तव्हांजो? तनाई में हुजूं पोइ तक़रीबन मुंहिंजा इहे लॻंदा नी 5 मिंट लॻी वेंदा आहिनि। एतिरो तव्हांजो दिमाग़ु फास्ट कमु करे थो जो 5 मिंटनि में हिकिड़ो गीत लिखी वञो था? जी जी बिल्कुलु, बसि अलाह जो शुक्र आहे। बसि जेको आहे इहा कुदरती दात आहे इंसान जी, जेको आहे अलाह साईं जेको ॾिए थो पियो, ऐं गीत माण्हू लिखूं था पिया। शाइरी खां अलावा तव्हां ॿियो कहिड़ो कमु कंदा आहियो? शाइरी खां अलावा त मुंहिंजी पंहिंजी गवर्नमेंट जी ड्यूटी आहे, उहा मां कंदो आहियां पंहिंजी। गवर्नमेंट इदारे में तव्हां ड्यूटी कंदा आहियो? जी जी बिल्कुलु, अलाह जो शुक्र आहे, गवर्नमेंट जी ड्यूटी आहे, ऐं पंहिंजी सिलेक्शन खे पंहिंजी फील्ड खे बि टाइम ॾींदा आहियूं। बसि संग साथ सां बि जेको आहे टाइम ॾियणो थो पए। हाणे अॼुकल्ह कहिड़े फ़नकार जी तव्हां सिलेक्शन खई आहे? जी, हाणे खई आहे शाबान चाचड़ जी तमामु बहितरीनु एल्बम असां जेको आहे कयो आहे, इनशाला उहा संगत खे ऐं तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। शाबान चाचड़ जे एल्बम जी तव्हां सिलेक्शन खई आहे, लाइव में खई अथव या ट्रैकनि ते? जी जी बिल्कुलु, ट्रैकनि ते खई आहे, बहरहाल लाइव इनशाला नेक्स्ट एल्बम हूंदो, इनशाला उहो लाइव हूंदो, ऐं इनशाला धमाकेदार हूंदो। इन शाइरो शाइरी खां अलावा ॿियो ज़िंदगी में तव्हां छा था करणु चाहियो? बसि ज़िंदगी में बसि जेको आहे इन फील्ड सां मौसीक़ी सां अञा घणो माना हिकिड़ो मुहबत कंदासीं, चाहत कंदासीं, लगातार कमु कंदासीं इनशाला अल्लाह जे हुकुम सां। प्यार मोहबत कयो हुए, इश्क कयो अथई? जी बिल्कुलु, प्यार कयो आहे, तॾहिं त गीत लिखूं था पिया, ऐं जेको आहे ज़बरदस्त गीत लिखूं था पिया, इन जे करे प्यार मोहबत जे करे त लिखूं था पिया। इश्क हिकु भेरो कयो आहे या बार बार कयो था? इश्क हिकु दफ़ो ई कयो आहे। अक्सर मां शाइरनि खे ॾिसंदो आहियां त ऐं उहे बार बार इश्क कंदा आहिनि, इन में केतिरी सचाई आहे? न, इश्क हिकु दफ़ो ई कजे इंसान खे, जेको आहे न प्यार मोहबत जेकी आहे उहा वॾी शइ आहे। इश्क इंसान खे हिकु दफ़ो करणु घुरिजे त बहितरु आहे। मूंखे इहो ॿुधायो त जंहिं एल्बम जी तव्हां सिलेक्शन खई आहे शाबान चाचड़ जी, उनजो कोई गीत मूंखे ॿुधायो? जी बिल्कुलु ॿुधाईंदुसि, भाउ शाबान चाचड़ जो नओं गीत आहे, इनशाला ज़बरदस्त गीत आहे, सही संगत खे पसंदि ईंदो, ॿुधाईंदो मां। ओ इश्क कयो
तो सां छो न छॾियां मां बाहियूं बारे, छो न छॾियां मां बाहियूं बारे। ओ टिण मिण जेको यार कंदो उनखे छॾींदुसि मारे, टिण मिण जेको यार कंदो उनखे छॾींदुसि मारे। इश्क कयो आहे तोसां छो न छॾियां मां बाहियूं बारे, छो न छॾियां मां बाहियूं बारे। वाह वाह, तव्हांजी शाइरी मां ॿुधी आहे जंहिं बि तव्हां फ़नकार खे कलाम ॾिनो आहे, चाहे शबाना कोयल थी वई या फरहान नवाज़ थी वई या असांजो तमामु बहितरीनु सिंगर आहे स्टाइलिश अख़्तियार अली दायो साहब, तव्हां अक्सर जेको आहे इहो हथियारनि ते कलाम ठाहींदा हो या त हथियार सस्ता आहिनि ऐं इन्हनि ते माण्हू ॾाढी तनक़ीद कंदा आहिनि, इन जी वजह छा आहे? न न अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, बसि हथियारनि ते तक़रीबन मुंहिंजा गीत पसंदि कया वेंदा नी, छो जो मुंहिंजा तक़रीबन कचे में पके में बलूचिस्तान में ऐं पाकिस्तान में पंजाब जे कई इलाइक़नि में जेके सिंधी रहनि था ऐं जेको आहे ॿुधंदा आहिनि, पोइ इन जे करे मां लिखंदो आहियां। असल में हथियार ते जेको आहे इन जे करे गीत लिखंदो आहियां छो जो अॼुकल्ह प्यार जे वेरनि ते माण्हू सहन नथा, पोइ इन जे करे मां गीत लिखंदो आहियां त हिकु आशिक़ जेको आहे आशिक़ बि पंहिंजे महबूब जे करे विढ़ी सघे थो पियो, कंहिंसां झगड़ा करे सघे थो पियो, पोइ हथियार इन जे करे खणणु लाज़मी आहे त जेको आहे आशिक़ जेको आहे हथियार खणी सघे थो पियो ऐं पंहिंजा वेरी ख़तमु करे सघे थो पियो। हिकु प्यार मुहबत जो आहे यार खे दावत ॾिनी आहे घोड़की अचण जी, इंशाल्लाह उहो तव्हांखे बि ॿुधायां थो पियो हाणे। उन जा बोल असांखे ॿुधायो। दावत थी मुंहिंजी अचो यार घोटकी, ओ सोना साईं वञो कुझु रातियूं टिकी। दावत थी मुंहिंजी अचो यार घोटकी, सोना साईं वञो कुझु रातियूं टिकी। हलिया दिलबर, हलिया दिलबर, हलिया दिलबर, हलिया दिलबर। वाह साईं वाह, तमामु बहितरीनु। अदा नदीम जान, मूंखे तव्हां इहो ॿुधायो त सिंध में तव्हां कहिड़े फ़नकार खे ज़्यादातर ॿुधणु पसंदि कंदा आहियो? जी, सिंध में मां अख़्तियार अली दायो साहब खे जेको आहे पसंदि कयो आहे ऐं उनजो मां वॾो पंहिंजो पाण फैन आहियां। अख़्तियार अली दायो साहब तमामु बहितरीनु, नंढे लाइ वठी ॿुधंदो अचंदो अख़्तियार अली दायो साहब। ऐं इन खां अलावा पंजाब में कहिड़े फ़नकार खे ज़्यादा अॼुकल्ह तव्हां ॿुधो था? जी, पंजाब में मां अताला न्याज़ी साहब खे बि ॿुधंदो आहियां ऐं शफ़ाल रोखड़ी साहब खे ॿुधो हुयोसीं ऐं ज़ीशान रोखड़ी साहब थी वियो, इहे तक़रीबन असां ॿुधंदा आहियूं। ऐं जेके असांजा दोस्त असांखे ॾिसनि था उन्हनि जे लाइ तव्हां कहिड़ो पैगाम ॾियणु चाहियो था? जी, पैगाम इहो आहे त दोस्तो हर हिक सां मुहबत कयो, प्यार मुहबत कयो ऐं इन जड़नि में कुझु बि न रखियो आहे, छो जो आशिक़ हिकिड़ो माना अमन परस्त माण्हू हूंदो आहे, उन सां जहिड़ो करणु इहा सुठी ॻाल्हि न आहे। जेको आहे प्यार मुहबत वंडायो ऐं मुहबत कयो हर हिक सां, इन में माना हिकिड़ी सचाई आहे। साईं वॾी महिरबानी अव्हांजो जो अव्हां असांखे टाइम ॾिनो। सिंध जो तमामु बहितरीनु भलोड़ शाइर जंहिंजो ज़िले घोटकी सां तालुक़ु हुयो ऐं तक़रीबन हिन खे 7-8 साल थी विया आहिनि शाइरी खे। शाइरी हिन शुरूआति कई। शाइरी शुरूआति कोई बि कंदो आहे त ॾुख खां कंदो आहे या कंहिंखे इश्क जो धकु लॻल हूंदो आहे कापारो, उहो शाइरी कंदो आहे, बाक़ी आम माण्हू जो कमु न आहे शाइरी करणु। दोस्तो जेकॾहिं हीअ मुंहिंजी वीडियो अव्हांखे पसंदि आहे त मूंखे कमेंट सेक्शन में लाज़िम ॿुधाइजो ऐं मुंहिंजे यूट्यूब चैनल ब्यूटीफुल पाकिस्तान 295 खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। वॾी महिरबानी अव्हांजो।